सांगड़ में नौजवान ते मुबीना तशद्दुद, पुलिस ख़ामोश, वालिद इंसाफ़ जो मुतालबो। सांगड़ में मामूली तकरार तां सलमा इब्राहिम यूसुफ़ज़ई खे मुबीना तौर कुछ नौजवाननि पारां सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। ज़रियनि मूजिबि सलमा जी मथे ते पिस्टल जी बत सां वार कया विया, जंहिं सबबि संदसि मथे ते गहरा ज़ख़्म आया ऐं 3 खां 4 टांका लॻा, जॾहिं त चहिरी, वात, जिस्म ऐं सीने ते बि तशद्दुद जा वाज़ह निशान मौजूद आहिनि। ज़ख़्मी नौजवान खे फ़ौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते संदसि इलाज जारी आहे। मुतासिर नौजवान जे वालिद इब्राहिम यूसुफ़ज़ई वाक़िए ते सख़्त ॾक ऐं कावड़ जो इज़हार कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। घर भातियुनि जो चवणु आहे त पुलिस खे वक़्तसर इत्तला ॾियण बावजूदि हेल ताईं का मुसर कार्रवाई न कई वई आहे। मुतासिर ख़ानदान आला इख़्तियारनि, सांगड़ इंतिज़ामिया ऐं पुलिस ऑफ़िसरनि खां फ़ौरी नोटिस वठी मलूस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे त जीअं इंसाफ़ खे यक़ीनी बणाए सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।